यारो सिजु के या सुती विधस जवाद खे हा मुंहिंजो ऐं कासिम जो नालो पियो खणे ईसन मूं तो ॾिठो बि न आहे यार। मूं वरी ॾिठो आहे छा? अनवर सुञाणेसि थो। बाक़ी ख़बर आहे त पुटु आहेसि। हैरत वारी ॻाल्हि ॿी आहे ईसन त पुलिस कीअं पहुती? हा यार एन टाइम पुलिस खे कंहिं इतला ॾिनो? अनवर मूंखे पक्को प्लान थो लॻे। मूंखे त शहबाज खान जो ई प्लान थो लॻे। छोकिरो हथ सां गायब करे असां ते तोहमत हणी असांखे कमज़ोर करण जी कोशिश कई हूंदई ऐं असांखे हिसाइण जी रिथ रिथी हूंदई। मुमकिन आहे ईसन न त छोकिरो अगवा थिए ऐं किथे बि न मिले, ज़ोर लाइ त बि न मिले, वरी जे ओचितो ज़ाहिर थिए सो बि असांजे आॾो ऐं मथां पुलिस अची वञे। मामलो तो इहो ई लॻे थो, पर एतिरी किरियल हद ते कीअं पहुचंदो जो घरनि ते हमला कराए? अहिड़नि माण्हुनि ते कहिड़ो इतबार कासिम? भाउ जेरो जागंदो लंडन मोकिले, परवेज़ खान चए पियो त मरी वियो ऐं वरी ओचितो पहुची वियो। इहे माण्हू कुझु बि करे सघनि था। बराबरि असांखे कमज़ोर करण लाइ कहिड़ी बि हरकत करे सघनि था ईसन। ऐं तुंहिंजी ॻाल्हि 100% सही आहे। जेकॾहिं सही आहे न त पोइ हाणे मुड़ुस थियत था वञूं अनवर। सोढल अलाए छो न पहुतो आहे। अची वेंदो। साणस सलाह ज़रूरी आहे। सलाह कबी अनवर, सलाह कबी। शहबाज खान ऐं ज़फर खे पतो पइजी वेंदो। मालूम थियो न फुरकान त संघार खान छा आहे? सरदार मूं कुछ भी न कयो आहे। हाँ हाँ वरी ग़लत बयानी घुराया वरी गोराम खे मौला जी मेहर सां। मूं त चयो न फ़ैसिलो ॾींदुसि। मेहर जहिड़ो महंदार मुंशी कूड़ो तूं सचो ऐं सोनो मट कर ॾिए न मौत। छा थो चवीं फुरकान? जवाब हा या न में ॾे। रक़म मूंखां वॾी आहे सरकार, कुझु रहम कयो। माना त न कर ईअं न? न कर माना त हज़रत इज़राइल मौला जी मेहर सां। तव्हां माठ कयो, मूंखे हिन खां पुछण ॾियो। जी सरकार। हा फुरकान इनकार समझा? आकार समझो पर कुझु रिआयत कयो सरकार। में एतिरी वसियत न आहे जो ॾेई सघां। वसियत वाहोले जी तद वरी तरार वारी। अहिड़ा माण्हू कंदा ई आहिनि मेयार। का बि रिआयत कान्हे। हफ़्ते जे अंदरि अमानत मूं वटि पहुचाए मां पाण ई मेहार जे हवाले कंदुसि। महीनो ॾियो सरदार, हथ थो ॿधांव। न हरगिज़ न। मुद्दे ते ॾेई बि सघां न। 10 ॾियां थो। निकर 10 ॾींहं ॾिसां बस। ठीकु आहे सरकार। न ॾियो सा क़िबला एतिरा ॾींहं। सरदार ॾिना अथसि मेयार। चयो हुयुमि न मेहार। याद आहे क़िबला मौला जी मेहर सां। दादा ने नूरी पुठियां सॾ न कबो आहे। छो दादा ने? सुठो सवण नाहे। ख़ैर तू चओ। नथी चवां। चओ न नूरी। बस नथी चवां। नूरी
वींदड़ खे सॾु नाहे कबो। बदलो दी वठी न, वींदड़ पखी आ, उॾाणो त ख़बर नाहे किथे वञी पहुचे। वाहिरे ते त वरणो आहे न पखी। कॾहिं कॾहिं भुलिजी गुम थी वेंदो आहे त वाहिरो बि हथ न ईंदो अथसि ऐं वञी ॿिया वण वसाईंदो आहे। ॿिया वण? वाहिरो विसरी वेंदुसि? दादन, पखीअ जो हिकु घर त हूंदो नाहे। जॾहिं ॿिया वण वसाईंदो त उते वञी वाहिरो करे वेही रहंदो। इहा पंहिंजी असुल वाहिरे ॾांहुं वरंदे। मुत जो खाज बि त थी सघे थो न। नूरी, तुंहिंजो वाहिरो दादन जी दिल आहे। तू उन वाहिरे खे छो वीरान करे हली वई? जिंदगी जे अहिड़े मोड़ ते जिते तोखे पंहिंजो करण वारो हुअसि। संभाले मजर छो मीरल ताड़े में बिठा हूंदा। मीरल भले वाइदो करे पर दुश्मन जे वाइदे ते इतबार नाहे करणो। दुरुस्त चयो थी हामिद, असां जूं अखियूं ॿ न 4 आहिनि, 4। जफर जफर तू समझे छो नथो? बादल ढोंग कयो आहे। छोकरी लिकाए वञी किथे छॾे आयो आहे। पर अकेली छोकरी कीअं छॾे ईंदो? हूंदसि के वेझा ऐं भरोसे वारा माण्हू। दादा न ॾे त न मोकिलियई? इहा बि ताड़ करणी पवंदी शामिर। मीरल मज़ार वारा अरे वठो। सारी काबिला शबीर संभाल पाण खे। शबीर निकल गया। पूरा थिया शायद मज़र? हाँ, या खबर लहूं था। मज़र वया हलिया। तू हामिद खे वठ त मां काबिला खे सहारो ॾियां। ठीक आहे। हेलो तेरुस अबू
बाबा जमादार जबल गाल करेस। हाँ थाणो टीट अंत में सुने। अबू बाबा मां चवेस छा थियो आएस। छेड़ो तीर जंग करेंगे। हाँ कीर जेड़ो करेस। हेलो छाए तू केर ठीक आ के कयो इथे थियो आ शहबाज खान ऐं बहराम खान जे बिरादरीअ वारनि। हाँ हाँ ठीक आ पुलिस पहुंचे थी। ओके साहब जबल तैयारी पकड़े। तरस साहब वडो अचे। अबू होडे माण्हू मरिस तू साहब वडे जो इंतजार करिस। अड़े पराए जहिड़े मली माण्हू आशा बेवकूफ़ जकाई थे त हलूं था। अबू साहब भलो बुज़दिलुस पेन छा तो चवीड़े मां बुज़दिल आहियां तूं वरी बहादुर। साहब ई बिराई उठ जवान ना मलट उठ ने खबर फुकना जोशन जोशन अड़जी वियायूं तो बाम। मां तो तोखे इहे करण खां रोकींदुसि शफ़न। असीं भी इहो सुठो नथा सम्झूं शफ़न। कीअं इस्माइल? बिल्कुल इज्जत वारे नमूने सां कम थिए त ठीक आ न त अहिड़ी रीत दुनिया खिलंदी शफ़न। छो दुनिया खिलंदी? दुनिया वारनि खे ख़बर आ चरिया तू सफ़ा जज्बात में आहीं। तव्हां सब डिॼड़ा आहियो डिॼड़ा। तुंहिंजी समक हली वई आहे। तूं सम्झ खां कम वठ शफ़न। ॿिए हंधि जिते चवंदे हली ॻिची कोरे ॾींदासीं बाक़ी इते हलण ऐबा शफ़न। छा में ऐबा? मां पाण तो चवां न तूं इन करे तो चवीं जो तूं जज्बात में आहीं ऐं जज्बात में कयल फैसला शफ़न हमेशा ग़लत साबित थींदा आहिनि ऐं माण्हू वॾो पछताईंदो आहे। पछतायो त खॾ में पवे पर हिते दुनिया मलामत कंदी। हाँ बिल्कुल दादन जे घरां ॿांह खण सोली आहे। मता चवीं त दादन खां था टिजूं हरगिज़ न। शफ़न इन में तुंहिंजो वकार हलियो वेंदो। इन ई अमल खां सुठो आहे त तूं सॼी उमिरि ईअं गुज़ार। कथुरिया ई अंदर तो सड़े उधर तो सड़े। दादन न पाजो मिट तो समझे न रिश्तेदार तो समझे। असीं दोस्त न शफ़न तुंहिंजा भाइर आहियूं। सलाह इज़त वारी ॾिबी। मूं भी तरी गाल कई आहे गुलड़ न त आम सां और बो थो रही आहे। शफ़न जे भाउ समझींदो त इहा सोच ई ज़हन में न आण। कथुरिया मां पाण पुॼंदुसि दादन खे। अम्मा जी अम्मा अधे खे संभाल लगी तो दिल हीर थी पियो आ। ये नाहे ज़माने जा ॿार कंहिं कंहिं महिल इंसान खे थकाए विझंदा आहिनि। बाक़ी जेको तूं सम्झे थी न उहो नाहे कंवल। अलाए थींदो आ न मां मता का परेशानी थिएसि। न थींदसि परेशानी। अम्मा ॿी ॻाल्हि नाहे मासी खदीजा ऐं नूरी असांजा भाती थी रही विया आहिनि। ॿुधण सां मूंखे तकलीफ़ थी अधे खे न थी हूंदी। इहो ज़िक्र ई न छेड़ कंवल बंदि कर इहे ॻाल्हियूं। ख़राब आहिनि न पर तकलीफ़ थी थिए ज़िक्र ॿुधंदे। ठीकु आहे अम्मा। मूंखे त शफ़न जी ॻाल्हि बि नथी विसरे। यादि थी अचे त ह्या चीरे थी वञे। इन ताज़नि फटनि ते लूण या मिर्च बुरकबो आहे। दिलि ईअं कुरण लॻंदी आहे।
ऐं मूंखां विसरी वई। अम्मा मूं त भोगियो आहे शफ़न जी नाइंसाफ़ीअ जे करे। छा कयो आहे शफ़न? कुछ भी न। छा कंदो शफ़न? कमल जो चयो। बार बार मामी धाणो जी रिंगट जी ॻाल्हि कईसी अदा। त शफ़न अॾु मां ते धाणो जे रिंगट ते ध्यान ही न ॾियो। पुट तूं ॿुधाए नूरीअ जी का ख़बर पई? ना मां, का भी खबर न पई। चाची जेकॾहिं तुझे मथां बार आया न त हल मूंसां गॾु जबल जी चोटी तां मूंखे धिको ॾे। बाक़ी मूं त को कसूर न आहे कयो जो रोज़ वेही मुंहिंजे अखियुनि में काठियूं थी हणी। ॻाल्हि त ॿुध, मूंखे लाचार कहिड़ो पियो आहे जो तोसां गॾु हिन जबल जी चोटी ते चढ़ां उतां तोखे धिको ॾियां। अहिड़ो शौक़ड़ो खयो अथई न त पाण वञ जबल जी चोटी ते चढ़। त छॾ पंहिंजे पाण खे, मर जान छॾ असांजी। तूं छा थी सम्झी ये खून बि असांजी ॻिचीअ में विझंदी? सो बि तो जहिड़ी टरड़ निभागी जो खून वारी पंहिंजी ॻिची में विझां ऐं मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे? हा सच थी चवें चाची, मां अभागी मुंहिंजा नसीब निभागा। न त हीअ अज़ाब वारी ज़िंदगी थोरी गुज़ारिया हा। माठाणे काबू तोखे बंदूक कान हणी कढी आहे जो डूल खणी कढियो अथई। सबको चवंदो त हाय हाय अई वीचारी केॾी न ॾुखी आहे, केॾी न ॾुखी आहे। कंहिंखे इहा सद थोरी आहे त हिन जहिड़ी ॾाइण त का दुनिया में ॻोल्हे बि न लभंदी जेका वेठी असांजी अखियुनि में ही मिर्च विझे। मूं ॾोरापो ॾिनो आहे, का दाह का तकलीफ़ बयान कई आहे। मां त को अंगल बि न कयो आहे। मां त ॿिनि इज़त भरे लफ़्ज़नि जे लाइ सिकी मुई आहियां। इज्जत भरिया लफ़्ज़ न थी ॻाल्हायां। हा बाक़ी तोखे कातियूं थी हणां ईअं न? न चवंदे कर मूंखे लाचार पियो थ हिन जा अंगल खणा हिन खे हथनि ते हीलो ॾियांसि। साल बाहि लुॾण जो चोॾेल में वेहारे हिन खे ही फेरियूं ॾियारियांसि। मूंखे कुछ भी न खपे, को भी दाद न खपे चाची। बस रुगो इज्जत खपे। बुख में भी वक्त गुजरी वेंदो। तोखे इज्जत मिलंदी आहे हिते आई हिन घर में ख़ुश थी आई। जेतर सारा जी सीसी में साव आहे न तेतर साव लाइ सिकंदी आहे। चाची इन खां त सुठो आहे मुंहिंजे लाइ ज़हर घुराए त मां उहो खावां। ओ ये आई है ना पंहिंजी असलियत ते ज़बान ते अची वई न ज़हर जो नालो आहे। तू चाही थी सोढल खे मूंखे ज़हर ॾेई मारे छॾी। हा चाची मूं ये किथे चयो? हाय हाय आई ज़ुल्म तो ॾिसो ए थॾे ते ई चवी थी न मूं कोन चयो आहे। केॾी न मुंह जी पकी आई वॾी मेसड़ी आई वॾी मेसड़ी आई। चाची खुदा खुदा कर मूं त पंहिंजे लाइ चयो। सोढ लॻिया सरे थियण लाइ हाणे वरी तूं मूंखे थी कूड़ो करी। शर्म नथो अचई? चाची भला मुमला तू माठ कर। अम्मा जंहिंमहिल न घर में थो अचां इहो झेड़ो लॻो पियो आहे तव्हां ॿिन्ही जो। मूंखे तव्हां इहो त ॿुधायो ॿई ॼणियूं घर जे तकरार खे मुंहुं ॾियां
या ॿाहिरि जे मसइलनि खे मुंहुं ॾियां? घर में दाख़िल थिया तो इहो तव्हांजो टीको लॻो पियो आहे, कबरियुनि वारो टी 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 लॻी पई अथव। सोडल खुदा तो ॼाणे, मूं त कुझु बि न चयो आहे। ऐ ज़ारी, तौबा तौबा तौबा। ऐ मुंहिंजे त अबे ॾाॾे जी ज़ारी, छोकिरी त ॾिस मुंहुं ते कीअं थी मनाए त मूं कुझु चयो ई कोन्हे। ऐ मुंहुं ते फिरी कूड़ा कसम खणण वारी सां केरु पुॼंदो? अबा असांजी जाइ कान्हे, हिन सां त को ख़ुदा ई पुॼेसि। अम्मा हाणे खणी छॾीसि, बेचारी जी पचर छॾ। शाबस थई, वॾी तोखे शाबस आहे। ऐं इन लाइ तोखे ताते हेॾो वॾो करे परिणाम त तूं अॼु मां खे कूड़ो कर ऐं हिन ॾाइण जी तूं पुठ भराई कर। शाबस थई अबा, शाबस, ॿुॾी मरजे। आउं चई थी भरे नथो बिभ वारी ॾाइण खे हणीस त कल थियो खाए वरी कब्रिस्तान पहुचे, वरी मूंखे तो तूं रोकी। शाबस थई, सफ़ा अंधो थी वियो आई। वाह जी मां, वाह जी मां, सुठी सलाह थी दी। सलाह थी हां, इनखे मारिया वञा वञी जेल में अंदर, बाक़ी पिंघण में वेही लोडी देस। लोडी नमाज़ पिंघण में ॾिस जाए। ही हक़ सच ते आ, हक़ सच जो साथ ॾियणु घुरिजे। तो जहिड़ियूं ससूं थियूं न ऐं तो जहिड़ी माउ थी, ओड़े अहिड़ियूं नोह क़तल थींदियूं आहिनि। उमल मां आहियां न, तूं दिलि जाए न, मूंखे ख़बर आहे वो मुझी मावा मां उनखे चङी तरह सुञाणा थो। मां इन लाइ कोन आयो आहियां त बि ट्रेग कयां। ट्रेग के सिंह थींदा आहिनि छा? पाण खे वॾो पहलवान तो समझे सरदार। चुड़ियल, मां कुछ भी न आहियां, पर दुश्मन के खबर आ त दादन मौत आ। मौत डरणो न आहे। सरदार सां ईअं न ॻाल्हाए दादन। तूं बि मूंसां ईअं न ॻाल्हाए, छो त मां सरदार सां आहियां। पोइ तूं विच में छो थो टुंबजी? हाँ, ॻाल्हाए सरदार सां। छो ॻाल्हाए मूंसां? हलियो वञे था। मां वेंदुसि सरदार, वेहण कोन आयो आहियां, पर मूंखे फैसलो केरु ॾींदो? छा जो फैसलो? कोन्हे को फैसलो। मुझे राज जा जेके मामला आहिनि न, उनमें मुदाखलत न करदा त न। मां का बि मुदाखलत कोन थो कयां। मां चङो मुड़ुस या सरदार न आहियां, पर सुखुनवर आहियां। हा, मूं वटि सुखुन न आहे। तो में सुखुन हुजे हा त औरतुनि में नज़रूं विझी हा। हाँ, औरतुनि जे इनकार ते माण्हू मोकिले खेनि माराई हा। खणाए वञण जी खसीस सोच सोची हा। सरदार, नाकामीअ खां पोइ माण्हू मोकिले छोकिरी खे माराए राइस कैनाल में उछली। इहो सुखनवर ऐं सरदार जो कमु आहे न सरदार न। मां इन्हनि बेवाजबिन जो फैसलो इन करे वठंदुसि जो जरगे में इज्जत ऐं सलामतीअ जी ख़ातिरी कराई वई हुई। मां डीएसपी साहब सां मिलां थो, उनखां पोइ पाई पाईअ जो पलाद कंदुसि, छो त दादन मौत आ। मौत डरणो नाहे, नाहे डरणो। जी सरकार। इनके ये खबरूं केर थो पहुचाए? खबर ना है सरदार, पर मालूम करे थो अचा। इहो बिना देर मालूम कर त आसमान घुमायासीं ऐं ॿ अमरा मर्दाना हथ कर त सभिनी खे टोटा चबाए छॾनि। कनो ई छमन नालो न वठ, नालो न वठ उन्हनि जो।
तो के तीर न करे छॾियां। बिहारे तो कोन आयो आहियां न, थाक जी ॻाल्हि कयमि। जो मुझे घर जी चावट टपन जो त ढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। आई कासिम करंटा सोट उफट मारणा पवंदा सोटल। अञा बचाऊं था भया राह रबानी सां। बच्चा ही न हूंदा, उफट मरी विया हूंदा। अञा बचान ॾिसजो उन्हनि जो बि सिर कलम कबो, छो त ढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। रोज़ थो फेरे